दादुमा रिपोर्ट करे रहियो आहे सखी सदाचार ने एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमी सऊद मक्सी जी सदारत हेठ पुलिस ऑफिसरन जो अहम इजलास मुनक़द। इजलास में जिले के समूरन एसडीपीओज डीएसपी इन्वेस्टिगेशन डीएसपी लीगल समूरन थाने के एसएचओज समूरन चौकी इंचार्जेस मददगार 15 इंचार्जेस डीआईबी इंचार्ज ऐं ऑफिस के हेड ऑफ ब्रांचेस शिरकत कई। इजलास दौरान जिले में अमन अमान की सूरत हाल ऐं ॾोहनि ख़िलाफ़ पुलिस कार्रवाई बाबत तफ़सीली ख़्यालनि जी ॾेवट कई वई। एसएसपी दादू महकमाना मामलन में बेहतरीन बनस्बत आईजी सिंध पुलिस ऐं डीआईजी हैदराबाद रेंज पारां जारी कयल हिदायतुनि बाबति पुलिस ऑफिसरनि खे आगाही ॾिनी। एसएसपी दादू जिले में ॾोहनि जी रोकथाम फुर ऐं चोरी में मुलविस गिरोहनि ऐं उन्हनि जी सलूतकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करण जी सख़्त हिदायत कई। एसएसपी दादू पारां पुलिस ऑफिसरनि खे नार्कोटिक्स डीलर्स ख़िलाफ़ असराइतो क्रैकडाउन करण समेत मंशियात ख़िलाफ़ बिला इम्तियाज कदम खणण जूं वाज़ह हिदायतूं जारी कयूं। इन सां गॾोगॾु एसएसपी दादू थाणनि में गैर कानूनी हिरासत ख़िलाफ़ जीरो टॉलरेंस पॉलिसी ते सख्ती सां अमल कराइण जा बि एसएचओस के हुक्म जारी किया। एसएसपी दादू अमीर सऊद मक्सी साहिब ऑफिसरनि खे हिदायत कई त अवाम जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ खे अवलीन तरजीह ॾिनी वञे ऐं पुलिस जो मिसबत तशख़ुस क़ाइम रखण लाइ पेशेवराना ज़िम्मेवारियूं ईमानदारी ऐं लगन सां अदा कयूं वञनि।